आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे मोहतरम फ़नकार जिन सां बि सम साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां इहो मालूम कंदासीं त साईं जन म्यूज़िक जे हिसाब सां सिंध में या सिंध खां ॿाहिरि ॿिए या परॾे केतिरो विया आहिनि ऐं केसि ताईं विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 2017 में असांजो कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ खां सूफ़ी फेस्टिवल थियो हुयो लंडन में, जेको स्टार थियो मुंहिंजो ॿाहिरि वञण कल्चर डिपार्टमेंट जी महिरबानी सां। ऐं उनखां पोइ वरी जेको हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजो जेको लंडन वरी वञणु थियो उहो कल्चर डिपार्टमेंट जी महिरबानी सां। उनखां पोइ कैनेडा मां वियुसि कल्चर डिपार्टमेंट जी महिरबानी सां। ऐं उनखां पोइ सारी सिंध पीढ़ीअ जो पाछो पाकिस्तान त असांजो घरु आहे, चारई सूबा ख़िदमत करे चुका आहियूं। हींअर तव्हां कहिड़े शाइर जो कलाम पिया ॿुधायो? साईं असांजो तमामु गज़ल जो सुहिणो शाइर आहे ख़ुदा निहाण धामरा साहब। उन्हनि जो मां हीअ गज़ल पहिरियों दफ़ो ई ॻायां पियो, इंशाअल्लाह उमेद आहे सभिनी खे पसंदि ईंदी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।